रेडी कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां मसइलो इहो थियो आहे त कुझु ॾींहं पहिरियां मुंहिंजी सिस्टर वई हुई कॉलेज। सो हुनखे ख़बर पई त इंटर जा फॉर्म भरजनि था। त मूं हुननि खां पुछियो त हुननि चयो त इंटर जा फॉर्म भरजंदा। मां चयो इंटर जा फॉर्म कहिड़े बेसिस ते भरजंदा, जॾहिं फर्स्ट ईयर जी एडमिशन थियल आहे त इंटर जा फॉर्म कीअं भरजंदा। छो त इंटर जा एग्ज़ाम फॉर्म भरजंदा आहिनि या एनरोलमेंट फॉर्म भरजंदा आहिनि, छो त एडमिशन फर्स्ट ईयर में थी वेंदी आहे। त मां उहो पुछियोमांसि त हुननि चयो त न, उहो असांखां 300 रुपया वठनि था। मां चयो ठीकु आहे। मां हुयुमि कराची, थोरो मीटिंग हुई, सो होॾां वापसी आयुमि त मां अॼु वियुमि कॉलेज। हुननि खां पुछियो, मां चयो सर इंटर जी एडमिशन छाजे बेसिस ते हले पई, छाजी एडमिशन हले पई। त ॿाहिरि गेट ते वेठा हुननि जो अंदरि क्लर्क ऑफिस वञो, ऐं क्लर्क ऑफिस वियुमि त ॿ टे ॿिया बि माण्हू बीठा हुया एडमिशन जे लाइ। उहे फ्री थिया ऐं पुछियोमांसि सर इंटर जी छाजी एडमिशन हले पई, छो त फर्स्ट ईयर अगरि हिकिड़े स्टूडेंट जी हिते थियल आहे त उहो इंटर में कीअं एडमिशन कराए सघे थो। त हुन चयो त न, इहो तव्हां 300 रुपया ॾियो मूंखे, ऐं फर्स्ट ईयर जी स्लिप जी फोटो कापी ॾियो, ऐं तव्हां फार्म जो जेको फोटो कापी आहे उहा ॾियो। मां चयो सर मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो, ऐं पाण कॉलेज में पढ़ियो आहियां ऐं ॿाहिरां पुछा कई आहे, मेरान कॉलेज मां पुछा कई आहे, गर्ल्स कॉलेज मां ई पुछा कई आहे। उहे चवनि था त इंटर जी एडमिशन कोन थींदी आहे, बाक़ी एग्ज़ाम फॉर्म या एनरोलमेंट फॉर्म जेके आहे न उहे अगस्त में भरजंदा। त उन बेसिस ते मां आयो आहियां तव्हां खां पुछण, त तव्हां ॿुधायो त कोई नओं कानून आयो आहे या छा, त मूंखे ॿुधायो त असांखे ख़बर पए त 300 फीस छाजी आहे ऐं फॉर्म छा था भरजनि। त हुन तां हाइपर थी वियो। मूं हुनखे चयो, मां मैडम सां ॻाल्हायो आहे, चए थो मैडम केरु थींदी आहे असांजी आहे, ऐं असां हिते वेठा आहियूं त 300 रुपया ॾे त हितां निकिर। मां सर तव्हां रेस्पॉन्सिबल आहियो ऐं तव्हां क्लारिक आहियो ऐं सिटीज़न आहियां ऐं पुछण आहियो, तव्हांजो हक़ आहे असांखे ॿुधाइणु। त हुन तां हाइपर थी वियो। मां हुनखे चयो त सर असांखे ॿुधायो त हिन तव्हां पुलिस वारे क्लार्क हिन पटे वारे खे चयो, पुलिस वारे खे घुरा। पुलिस वारो आयो, मूंखे गले मां वरितो अथई, मूं मोबाइल कढी आहे रिकॉर्डिंग करण जे लाइ, त मुंहिंजी मोबाइल फुरी अथई, मुंहिंजी मोबाइल भॻी अथई। हुन खां पोइ मूंखे धकया अथई, थपया अथई। हीअ ॾिसो, हे ज़ुल्म आहे असां सां, हे धकया अथई मूंखे, हे सुका धकया अथई। जॾहिं मूं हुनखे चयो आहे त ज़ुल्म आहे, छा कहिड़ो तरीक़ो आहे तव्हांजो, त मूंखे हाइपर थी गले मां वठी मूंखे ॿाहिरि कढियो अथनि। वरी चयो त क्लार्क आहे, ॿुधाए पियो वञे त दोस्त अली भेण को आहे। त मूं हुनखे चयोमांसि मैडम सां ॻाल्हाए, मैडम केरु थींदी आहे, ऐं मां ॿुधायां थो DSP खे SHO खे मां फ़ोन कयां थो ऐं FIR करायां थो तोते। मां चयो मां नाजाइज़ ई कोन करायां। जी बिल्कुलु, सभिनी खां मुंहिंजे मुंहं ते वतन हिकिड़ी न्याणी छोकिरी खसीस, जेका वटि पैसा कोन आहे। 300 रुपया हुनखे फॉर्म मुंहिंजे अॻियां उछलाए ॾिनो अथनि त पैसा खणी अची पोइ फॉर्म भरूं था। इहे मोरो जे कॉलेज में छा थी रहियो आहे। असां हमेशह गर्ल्स कॉलेज जे लाइ, ॿियनि कॉलेजनि लाइ, हर एजुकेशन इदारे जे लाइ पाण पतोड़िया आहे, उन्हनि जे लाइ महिनत कई आहे, उन्हनि खे प्रमोट कयो आहे सरकारी इदारनि खे। पर अहिड़ो रवैयो ॾिसी करे असांजी दिलि ॾुखे थी, ऐं असां आला इख़्तियारनि खां DSP ऐं SHO या SSP नौशर फिरोज़ ऐं ज़ियाउल हसन लंजा साहब खे गुज़ारिश था कयूं त अहिड़नि इदारनि में, गवर्नमेंट जा जेके इदारा आहिनि उनमें अहिड़ा जेके माण्हू वेठा आहिनि त इहो अवाम सां ज़ुल्म आहे। मोर जे जेके ग़रीब शहर आहिनि, जेके हुन सां जे वटि अफोर्डेबल न आहिनि प्राइवेट स्कूलनि में, उहे हिते पढ़णु अचनि था, उन्हनि खां बि फीस वरिती थी वञे। असांजो मुतालबो इहो आहे त जेको असां सां नाजाइज़ी थी आहे, मूंखे धकया विया आहिनि ऐं मुंहिंजो जेको नुक़सानु थियो आहे मूंसां अज़ालो थी वञे, ऐं न सिर्फ़ु मूंसां अज़ालो थी वञे, जेको क्लार्क आहे हिनखे मुतल करे मोर वारनि सां इंसाफ़ कयो वञे। महिरबानी।